हिक ॾींहुं अकबर बादशाह ऐं बीरबल शिकार करण लाइ झंग में आया। शिकार जे पुठियां डोड़ंदे डोड़ंदे खेनि शाम थी वई। शिकार खेनि हथ न आयो। बादशाह खे तमामु घणी बुख लॻी। हिन बीरबल खे चयो, मूंखे बुख लॻी आहे। बीरबल वटि कुझु भुनल चणा हुआ। उन थेले मां चणा कढी खाइण लाइ बादशाह खे ॾिना। कुझु पाण बि खाधई, मथां पाणी पी ख़ुदा जो शुक्र अदा करे ॿई ॼणा वापसि पंहिंजे घोड़नि ते सवार थियण लाइ आया त ओचितो बादशाह जे घोड़े हणकार कई। बादशाह बीरबल खां पुछियो, घोड़ो छा पियो चवे? बीरबल मज़ाक वारे अंदाज़ में चयो, घोड़े असांखे पंहिंजे खोराक चणा खाईंदे ॾिठो आहे, सो सवाल पियो निकिरे त घोड़ो केरु आहे, तव्हां या मां?